मुतालबंदी मंत्रालय पैरामेडिकल एसोसिएशन के सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में सरकारी अस्पतालों जो ओपीडी जो बाकाट करे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। डहर की सरकारी अस्पताल में पैरामेडिकल अमले जो ओपीडी बाकाट करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि अलाए वसाए इमदाद शहबान लगारी ज्ञानचंद ॿियनि चयो त उनजा रिस्क अलाउंस बंदि कया विया आहिनि, जेका उन सां नाजाइज़ी आहे। टंडो आदम में पैरामेडिकल ऐं डॉक्टरनि पारां रिस्क अलाउंस जी बहाली लाइ मुज़ाहिरो करे कम छॾ हड़ताल कई वई। कंदकोट में पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन पारां ओपीडी जो मुकमल बाकाट करे सिविल अस्पताल जे मेन गेट अॻियां भुख हड़ताल करे सिंध हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि अलीसन कंबराणी, गोवर्धन दास, अकबर अली उगाई ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत उन्हनि जा जहाज़ मुतालबा मञण लाइ तयारु नाहे। मुबारकपुर में पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालबंदी मंता लाइ ओपीडी जो बाकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मियां साहब रूरल हेल्थ सेंटर में पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां रिस्क अलाउंस में ऐं ॿियनि मुतालबंदी मंता लाइ ओपीडी जो मुकमल बाकाट कंदे डॉक्टर ज़ुबैर अहमद शुबरे, अकरम शेख ऐं अब्दुल फताह पहियार ऐं ॿियनि जी अॻवानी में इस्पताल जे मुख्य गेट आॾो एहतजाज कयो वियो, जिते मुलाज़िमनि सिंध सरकार खां घुर कई त सदन मंज़ूर कयल रिस्क अलाउंस बहाल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk